अॼु 26 अप्रैल 2026 जो ॾियारो आहे ऐं अॼु हसनैन अली आरी जी मंगणीअ जी दुआ जे सिलसिले में ही संगत दोस्तनि अज़ीज़नि मिटनि माइटनि क़ुर्ब वारनि जो मेड़ाको थियो आहे ऐं इहो मेड़ाको जॾहिं मुकमिल थींदो त बाइकिन चुंगचिन जे रस्ते कजलपुर ॾांहुं रवानो थींदो। कजलपुर में वञी हुते मंगणी जी दुआ थींदी ऐं दुआ खां पोइ वरी जेके बि रीतूं रस्मूं आहिनि मिठाई तव्हांखे स्क्रीन ते नज़र अचनि पिया। हाणे ॿाहिरि निकिरनि पिया मुकाम वारी गेटीअ वटां मोहम्मद यूसुफ आरी जे घर मां। हाणे चुंगचनि ते बाइकनि ते चढ़ी सफ़र रवानो ही बाईपास खां कजलपुर नामी ते बाइक ते हसनैन अली जा अज़ीज़ ही साईं हमीदुल्लाह जंहिंजे वेहण जो इंतज़ाम ऑलरेडी थियल आहे। आयल महिमाननि सां मुरकंदे मिलंदे बाकुर पाईंदे उन्हनि जी आजियां कई पई वञे। ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं हिते गॾु थियण जे सिलसिले में ऐं पोइ दुआए ख़ैर थींदी। पोइ मिठाइयूं विराइबियूं खाइबियूं ऐं मुबारकूं ॾिबियूं ऐं वठबियूं। स्क्रीन ते मुख़्तलिफ़ मनाज़र अची रहिया आहिनि जेके तव्हां जूं अखियूं बसी रही हूंदियूं।
कई आहे। मिठे कराइण जो अमूमन हाणे ट्रेंड थी वियो आहे त बर्फी कई वेंदी आहे, लेकिन पुराणे दौर में वधीक छा आहे ही हसनैन अलियारी जे पंहिंजे घर में पंहिंजनि मिटनि ऐं ख़ासि करे दोस्तनि जे तरफ़ां केक जो सरप्राइज़ ॾिनो वियो। हिन केक जे बारे में घोट खे बि ख़बर न हुई ऐं हुनजी इहा जेकी कटण जी जेको सिलसिलो हूंदो आहे उहो तव्हांजे स्क्रीन ते हसनैन अलियारी जे पंहिंजे घर में ॾिनल दोस्तनि जे तरफ़ां केक जी सूरत में ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जो मौक़ो मुहैया कयो वियो आहे। जज़ाकल्ला।